बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। केरला शहर जो भारत जो मशहूर शहर है, उन जे हिकु होटल में ॿिनि ग़रीब बुखायल ॿारनि खे मानी खाराइण वारे शख़्स खे जॾहिं होटल वारनि बिल ॾिनो त उन जी अखियुनि में ॻोढ़ा तरी आया। बिल हुयो ई अहिड़ो, तव्हां ॿुधंदो तव्हां बि जज़्बाती थी वेंदो। भारतीय वेबसाइट जे मुताबिक़ सोशल मीडिया ते मशहूरु थियण वारे हिन वाक़े में हिकु शख़्स जॾहिं होटल ते मानी खाइण जे लाइ वियो, मानी मेज़ ते अचण बाद हिन जी नज़र ॿाहिरि होटल जे ॿाहिरां वई। ॿ ॿार जेके हिन जी प्लेट खे हसरत जी नज़र सां ॾिसी रहिया हुआ, हिन उन ॿिनि ॿारनि खे इशारो करे अंदरि घुरायो। ॿारनि खां पुछियो, तव्हां छा खाईंदो? ॿारनि उन प्लेट तरफ़ इशारो कयो जेका हिन पंहिंजे लाइ घुराई हुई। उहे ॿार भाउ भेण हुया ऐं वेझो ई कंहिं झूपड़ीअ में रहंदा हुया। उन शख़्स ॿारनि लाइ मानीअ जो ऑर्डर ॾिनो ऐं उन्हनि जे खाइण ताईं पाण कुझु बि न खाधो। ॿई ॿार मानी खाई हथ धोई जॾहिं हलिया विया तॾहिं हिन पंहिंजी मानी खाधी। मानीअ जो बिल घुरण ते बिल ॾिसी रोअण लॻो, छो जो बिल ते पैसा न बल्कि हिकु इबारत लिखियलु हुई। असां वटि अहिड़ी का बि हिसाब किताब वारी शइ न आहे जेका इंसानियत जो हिसाबु रखे करे पैसा वठे। दोस्तो, असां पंहिंजे चोतरफ़ जेकॾहिं नज़र फिराए ॾिसंदासीं त अहिड़ा काफ़ी बुखायल ॿार ऐं वॾा नज़र ईंदा जिन खे असीं इंसानियत नाते मदद करे सघूं था। अल्लाह साईं असांखे अहिड़े अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन।